अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा राबेल हाणे पंहिंजे पीउ जे करे मल्हार खे विसारे छॾींदो। छा शेर दिल आख़िरकार मंठार खे गोरे हथ करे वठंदो। छा रेस बालाजी खान आख़िरकार मंठार जे पोयां पाबंद लगाए छॾींदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी अपडेट ईंदी नंढड़ी ऐं चोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटा मिलंदा। दोस्तों अवांजो टाइम वेस्ट करण करे हलूं था पंहिंजी कहानी अपडेट तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो राबेल जेको आहे पंहिंजे पीउ मिठिल खे साफ़ साफ़ चई छॾींदो त अगरि जेकॾहिं तव्हांखे मल्हार सां इख़्तिलाफ़ आहिनि त पोइ मां बि मल्हार खे हमेशह हमेशह लाइ विसारे छॾींदुसि तुंहिंजे करे। चाचा मिठिल चवंदो त राबेल तूं मुंहिंजे करे परेशान न थींदे, तूं का अहिड़ी ॻाल्हि कर भरा तोखे मुंहिंजे करे जेको आहे मल्हार सां सभु रिश्ता नाता ख़तमु करणा पवंदा। अगरि जेकॾहिं तूं उन सां सभु रिश्ता नाता ख़तमु न कया त पोइ मल्हार हिते ईंदो वेंदो, मुंहिंजे करे तोखे कीअं बि करे उन खे विसारणो पवंदो। राबेल चवंदो त हा बाबा बसि तूं परेशान न थी, मां तुंहिंजे करे सभु कुझु करे सघां थो, पोइ छो न मां मल्हार खे विसारियां। बिल्कुलु दोस्तों हाणे तव्हां ॾिसो मल्हार जेको आहे शेर दिल खे राज़ी कराए वठंदो ऐं पोइ शेर दिल सां ॻाल्हाईंदो त तोखे कीअं बि करे रेस बालाजी खान खे मारणो पवंदो ऐं इहा प्लानिंग तोखे ठाहिणी पवंदी। शेर दिल चवंदो मल्हार तूं परेशान न थी, बसि हिकु ॾींहुं ॿिनि ॾींहंनि जे अंदरि इन मंठार खे गोरे हथ करे उन खां बाद रेस बालाजी खान मथां हमलो करे ऐं रेस बालाजी खान खे मारे उन जो कमु तमामु करे छॾींदा। तमामु जल्द इन जी प्लानिंग ठाहींदासीं, रेस बालाजी खान खे सबक़ सेखारींदासीं ऐं असां बि ॾिसूं त हू हर ग़रीब मथां कीअं थो ज़ुल्म करे ऐं ॻोठ वारनि खे कीअं थो ॾाढ ॾेखारे। मल्हार चवंदो त हा शेर दिल तूं सही पियो चईं, पर इन कम में देरि थियण न घुरिजे। अगरि जेकॾहिं असां थोरी बि देरि कई त रेस बालाजी खान अहिड़ो त कमीनो आहे जो हिन ॻोठ में क़यामत बर्बाद करे छॾींदो। रेस बालाजी खान ज़ालिम न बल्कि जानवर आहे, हू ज़ालिम खां बि वधीक ज़ालिम दिल आहे। शेर दिल चवंदो त हा मल्हार तूं परेशान न थी, तमामु जल्द हे पाण प्लानिंग ठाहे इन रेस बालाजी खान मथां हमलो करे उन जो कमु तमामु करे छॾींदासीं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसो त रेस बालाजी खान जेको आहे हाणे पंहिंजे माण्हुनि खे साफ़ साफ़ चई छॾींदो त हाणे जेसीं ताईं तव्हांखे हिते वापसि न आहे अचणो, जेसीं ताईं तव्हां मंठार खे गोरे हथ नथा कयो। दोस्तों उमीद त कहाणी आई तव्हांखे पसंदि असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कि नईं वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।